रोकण लाइ पंजाब ऐं बलोचिस्तान सरहद ते चौकियूं क़ाइम करे छॾियूं आहिनि। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त कमू शहीद पंजाब बॉर्डर ऐं बलोचिस्तान सरहद वटि बि चेक पोस्ट क़ाइम कई आहे। हुन चयो त लाड़काणे, सखर, बदीन, ठट्टो समेत 13 शहरनि में यूरिया भाण ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया। संदसि चवणु हो त भाण ज़ख़ीरो ऐं स्मगलिंग कंदड़नि ते 8 लख खां वधीक ॾंड बि विधो वियो आहे। सूबाई सलाहकार चयो त पकड़ियल भाण 1,34,300 ॿोलियूं आबादगारनि खे सरकारी क़ीमत ते ॾिनो वियो। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध हुकूमत भाण जी स्मगलिंग रोकण लाइ पंजाब ऐं बलोचिस्तान सरहद ते चौकियूं क़ाइम करे छॾियूं आहिनि। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त कमू शहीद पंजाब बॉर्डर ऐं बलोचिस्तान सरहद वटि बि चेक पोस्ट क़ाइम कई आहे। हुन चयो त लाड़काणे, सखर, बदीन, ठट्टो समेत 13 शहरनि में यूरिया भाण ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया। संदसि चवणु हो त भाण ज़ख़ीरो ऐं स्मगलिंग कंदड़नि ते 8 लख खां वधीक ॾंड बि विधो वियो आहे। सूबाई सलाहकार चयो त पकड़ियल भाण 1,34,300 ॿोलियूं आबादगारनि खे सरकारी क़ीमत ते ॾिनो वियो। नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। सिंध हुकूमत भाण जी स्मगलिंग रोकण लाइ पंजाब ऐं बलोचिस्तान जी सरहद ते चौकियूं क़ाइम करे छॾियूं आहिनि। सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त कमू शहीद पंजाब बॉर्डर ते बलोचिस्तान सरहद वटि बि चेक पोस्ट क़ाइम कई आहे।